ते जहिड़ा धक आहिनि छा चवंदव? साईं बसि हाणे ॾाढा ई करनि था उहे चोलियाणी बिरादरी आहे, बिजाराणी और मलिक आहे। मां हिन खे अॻु में बि तक़रीबन 18 तारीख़ ते मां कराची वियल हुयुसि। पोइ उन महिल राज हुते शादी हुई, शादी में ई हिननि मूंखे रिंग कई उतां। पोइ हिते बि मुंहिंजे दोस्त अली मलिक जी शादी, पोइ हे उतां आया, उतां जीअं वापसि थिया आहिनि उतां हिन खे शहर में हुते कुटियो अथऊं। उन खां बाद में वरी हाणे टियों ॾींहुं हिन खे वरी तमामु माना कुटियो अथऊं, लठियुनि जा धक हयां अथऊं। असां त मिसकीन माण्हू। अच्छा, एसो छो सां ॻाल्हि थी? एसो जो सर्टिफिकेट सिंपल आहे त पोइ असां छा कयूं? माना सर्टिफिकेट सिंपल आहे, जेका तादी लोफरनि खे गुंडनि खे उनखे वणे उहो कंदा वठनि। उहा बि लिफ्ट नथो हले साईं असांखे। असां त मिसकीन माण्हू, अलाए केतिरा महीना थिया आहिनि, हे तक़रीबन हफ़्तो थी वियो आहे, मूंखे निंड बि न आई असां। असां कुझु नथा करे सघूं। एसपी खे ॿुधाए थो, एसपी खे इतला आहे? सर एस एच ओ चवे थो जेसिताईं एस पी साहब मूंखे न चवंदो ओसिताईं मां एफ आई आर न कढींदुमि। उहो इहे थो ॻाल्हियूं करे।